तारीफ़ूं अल्लाह ताला जे हक़ में जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त हमेशह उन जूं पा तारीफ़ूं बयानु कयूं। जेको अल्लाह रब्बुल आलमीन कुल काइनात जो धणी ख़ालिक़ पालणहार अने सॼे ॾींहं जो ॾातार आहे, जंहिं ख़ालिक़ ख़ल्क़ ख़ल्क़ समूरी माण्हूअ जिन मलक हुज़ूरी उब ज़मीनूं निखट नूरी माणक मोती मुश्क खथूरी रातियूं ॾींहं मुंधूं ऐं सलातो सलाम मिणी रसूल मथे ख़ासि आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मथे, जंहिंजे अचण मथे कंहिं चयो त आयो मीर मोहम्मद घोट जाओ जामन जो जामोट प्रियम आहे थई पालोट ख़ुशि थई ख़ल्क़त वेही खोट वण टण वासिया थई वण पोट चढ़ियो चाह मिजा ॾेई चोट किसरा जो पण करेई कोट अहिड़ो अरबी सो अणमोट कहर कंबाया कुल कुफरान वञा कुरैशियता कुर्बान। ब्रादरन इस्लाम, इबादत गाह जे अंदरि माइक जे ज़रिए सुणण वारियूं माऊं ऐं भेणूं, ईमान जे मुतालिक़ थोड़ी खनि ॻाल्हि ॿोल करणी आहे। साहबी रसूल अची करे पुछनि था, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्ली फिल इस्लाम कौलन ला असअलु बअदक, ॿी रिवायत में है ला असअलु गैरक। ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जे अंदरि मूंखे जामे अने माने ज़बरदस्त हिकिड़ो उहो फरमान ॾसियो, सवा पुठियां कंहिंखे पुछण जी ज़रूरत न रहे। मुंदो ई हो त अहिड़ो मूंखे नुस्ख़ो ॾसियो जंहिंजे ज़रिए दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही में आऊं कामयाब थियां। हर जगह ते जीत जीत मुंहिंजे कदमे में। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल आमनतु बिल्लाह सुम्मा मस्तकिम, आमनतु बिल्लाह चई करे उन मथे इस्तिकामत इख्तियार कर। मूं अल्लाह ताला ते ईमान आंदो ने पोइ हटजा न। कोई तूफान अचे पीछे हट न करजा, आंधी अचे कदम तो जा डगमगाया न खपे, कोई लालच अचे पेड़ न छॾजा, कोई खौफ अचे पीठ न ॾेखारजा। सुम मस्तकिम, इन मथे साबित कदम रहिजो, कुरे ते ईमान ते। हदीस जिब्रील मशहूर हदीस है। हदीस जिब्रील एतिरे लाचे में अचे थो त सय्यदना जिब्रील अलैहिस्सलाम दाहिया कल्बी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शक्ल में मजलिस में आया हुआ। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत बुखारी मुस्लिम में मौजूद है। नहनु जुलूसन इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़्तला अलैना रजुलन शदीदुल बियाद सियाब शदीदुल सवाद शार ला युरा अलैहि असर सफर वला यारिफुहु मिन्ना अहदुन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुर रौनक मजलिस, तंहिंजे अंदरि असीं वेठा हुआसीं। मजलिस रियान मीटिंग, नबी जी महफ़िल। अचानक को अचण वारो आयो, कहिड़ो हो
शदीद सवाद शारे, जंहिंजा वार मड़े कारा हुआ। इन से कुरो मालूम थियो त जवान है, कोड़ो ना आहे। शदीद बियाज़ सियाब, ऐं जंहिंजो लिबास निहायत ही सफ़ेद हो। ला युरा अलैहि असर सफ़र, जंहिं मथे सफ़र जो कीअं पण असर न हो, थकावट न हुई। वला यारिफुहु मिन्ना अहदुन, ऐं असांखे सुञातो पण न, असां मां कंहिं पण न ते सुञातो। फजलस इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यार ते वेही ऐं वेठो कीअं, बेअदब थी न, अतैयाते में वियो था ईअं। वासनद रुकबतैहि इला रुकबतैहि ववज़्ज़ा कफ़ैहि अला फ़ख़िज़ैहि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं सफ़ा पिन जा घुटना टेके करे वेही रहियो ऐं पिन जो हथ जूं हथारियूं पिन जी रान मथे रखई। पुछे तो अख़बिरनी अनिल इस्लाम, अख़बिरनी अनिल ईमान, अख़बिरनी अनिल इहसान। चार मुंदा पुछे ख़ासि इस्लाम जे बारे में ॾस, से पण नालो गिनी आहे मोहम्मद इस्लाम जे बारे में ॾस, ईमान जे बारे में ॾस, एहसान जे बारे में ॾस, क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी तंहिंजे बारे में पण ॾस। चार मुंदा पुछई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर वरंदी ॾिनो त चए तो सदक तव्हां सही चयां। सहाबा किराम चयो असांखे ताजुब लॻो, पुछण वारो सुवाल पुछे पियो ऐं वेरीफाइड पियो करे पियो जो सही चयां। पुछण वारे पुछे त मूंखे ईमान जे बारे में ॾस। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान जे बारे में ॾसो त अल्लाह हिकिड़ो आहे, उन ते ईमान गिनी अच। अल्लाह जे रसूल जे मथे ईमान गिनी अच, अल्लाह जे किताबे मथे ईमान गिनी अच, आख़िरत वारे ॾींहं मथे, फ़रिश्ते मथे, तक़दीर मथे। छह मुंदा हूंदा ईमान मुकम्मल आहे। इन मां हिकिड़े खे छॾियो, मिणी खे छॾियो, हिकिड़े जो इनकार कयो, मिणी जो इनकार करे जे बराबरि आहे। ईमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ियूं मिसालूं ॾिनो हुयो मोमिन जूं। पाण मज़ा अचे उनखे पाण चयो ही मोमिन रहियो, अने मज़ा अचे उनखे इस्लाम मां ॿाहिरि कढी रखी ॾी न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ियूं मिसालूं ॾिनो हुयूं। मोमिन जी मिसाल हिकिड़े वण जहिड़ी आहे। वण तथूअ रहियो, वण खैर रही, वण ॿेर रही, वण कंढी रही न, खजूर। तंहिंजी मिसाल, मोमिन जी मिसाल खजूर जहिड़ी आहे। कुरेल आहे, अनार जा खजूर जो वण, हेठि किथाण की न हूंदी, ख़ातिर की न हूंदो न। खजूर जी हर वस्तु कमु अचे थी, इन जो फड़ो कमु अचे, पाण वटि त न, ॿियण इन जी काठी से ज़ोरदार कमु अचे थी न। खजूर पिण हिकिड़ी ग़िज़ा आहे। हमेशह ही वण नीरो हुए थो। मोमिन अहिड़ो ज खपे, न अगलान खपे, न कंहिं कारणो सर ई इन जो मोह लथल खपे, सुकल खपे, हमेशह नीरो खपे। पोइ खजूर पिंड काड़े में उभी करे ॿिए खे फ़ाइदो ॾे। तूं मोमिन ई त ॿिए खे फ़ाइदो ॾे, तुंहिंजी मिसाल खजूर जहिड़ी आहे। पाण हेॾा ॿिए वटां लाभ ॾींदासीं, ॿिए खे लाभ ॾींदासीं। मोमिन जी मिसाल माखीअ जहिड़ी आहे। पाण वारे मोमिन जी मिसाल माखीअ जहिड़ी आहे। हिकिड़ियूं माखियूं खारियूं आहिनि, रोॻो डंग हणे, जहर ठां खणी ओॾो वञो तैर अखियूं सॼियूं पियूं आहिनि न, बल्कि माखी इरादे पूरतो इनार जा को पण गंदी चीज़ ते मथे नथी वे। माखी जी मख, माखी जी हूअ न, पोइ वॾी महिनत करे रस तैयार करे थी,
जंहिंमां पाण खे फ़ाइदो आहे। मोमिन जी मिसाल ईअं आहे जे महिनत करे ॿिए खे फ़ाइदो ॾे, ॿिए खे लाभ ॾे, से पण हलाल वस्तु था इरादे पूरतो न त गंदी चीज़ ते कॾहिं माखी जी चुपो करे बि नथी। हजी हिकिड़ो हूंदो आहे माखीअ में, नबी मिसाल ॾिने न, मोमिन जी मिसाल माखी जहिड़ी आहे। माखी जो जेतिरो झुरमुट भेरो हुए थो तंहिंमें हिन जो अमीर हुए थो, जंहिंखे राणी चवाइजे। इहे जिते वेंदी उते ॿियूं वेंदियूं, उहो पूरी हिन जी हिफ़ाज़त करे, हिन उनजे ताबे में पूरो हिन जो जेके झुरमुट हुए थो से। त मोमिन तंहिंजी मिसाल जे माखी जहिड़ी आहे त मोमिन कंहिंजे ताबे में पंहिंजी मर्ज़ी न हुए, इतिहाद वारी ज़िंदगी। हिकिड़ी माखी जी मख खपे एतिरी महिनत करे इन वटां फुड़ो तयारु किन थींदो, वीचार मड़े मखी भेरियूं थी वञे थियूं, शहद मध तंहिंजूं मखी त केतिरी शहद तयारु थिए थी। मोमिन मुतहिद थिए त मड़े कमु करे सघनि था, मोमिन यकजा थी वञे, मोमिन इकट्ठा थी वञे, मोमिन में इख़्तिलाफ़ न खपे। जे इख़्तिलाफ़ थिया अने टोलियूं टोलियूं थी विया त किथे कामयाबु थी न थींदा। नबी मोमिन खे मिसाल ॾिने माखी ई। जेकॾहिं मोमिन क़ुर पढ़े थो त अञा मिसाल वधी वेंदी। हिकिड़े अहिड़े संतरे जहिड़ी मिसाल आहे, ॿारहं आहे रंग भलो, ख़ुशबू भली, न खाधे में लज़त। ईद मोमिन जी मिसाल आहे। मोमिन जी मिसाल खेती, तंहिंजे अंदरि हू कमज़ोर झाड़ वाह अचे हिनखे लफ़ाए लफ़ाए किराए, लिखार वारा किरे पियो, लिखार वारा सौ पियो थिए, ईअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। त दुनिया मोमिन लाइ क़ैद खानो आहे। हिते हिनखे आज़ादी आहे न, इन लाइ ऐश इशरत पोइ आहे। हिनखे काड़े में उबिणो, ॾुख सहणो, इनखे हवाउनि जा थपेड़ा खणणा, इनखे तूफ़ान तंहिंखे साम्हूं मुक़ाबिलो करणो। इहा मोमिन जी मिसाल आहे। मोमिन लाइ करे आइडियल हिकिड़ी जमात अहिड़ी पण हुई जंहिं मथे पूरो लागू थिए थो ईमान जो मुंदो, जे उहे सचा मोमिन हुआ। अने गवाही पण अल्लाह ताला ॾिने, इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम फ़क़द इह्तदौ। हाणे जेको पुतला पाण रहियासीं, से सिर्फ़ु हिन ॻोठ जी ॻाल्हि नथो कयां, पूरे वर्ल्ड लेवल ते क़यामत सूदीअ जेतिरा अहले ईमान अचींदा रहंदा, उन मिणी जी हिदायत सिर्फ़ु हिकिड़े मुंदे में आहे, मोमिन जी हिदायत। पोइ आई उबत सुबत न सुणाइजा। तकरीर हिकिड़ी ठही, वीचारे तकरीर करण वारे सॼो किसो सुणाए, अंसारी अंसारी अंसारी। त यार हू वरी ॿिए हंधि ॻाल्हि कई त अॼु त मौलाना चए थी चए हिकिड़ो भणसारी आयो मिसिद नबी, जेको मुंदो में ई सुणजा न कंहिंखे ॿिए हंधि ॻाल्हि करे जो हक़ न आहे। मोमिन तैला हिदायत फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम, सूर बकर जी आयत। अगरि क़यामत सूदी अचण वारा सहाबाए किराम जे ईमान जहिड़ो ईमान गिनी थींदा त उहे हिदायत मथे हूंदा। इन आयत मथे कॾहिं गौर कया आहियां, सोचिया आहियां। जे क़ुर पूरो थिए थो तंहिंमें आम वटि मोबाइल क़ीमती आई, बैलेंस आंजो आहे, टाइम ढिग पियो आहे, ऐं ॿियूं चीज़ूं ढिग नारियो पिया, ज़रा हिन आयत खे पण नारिया। अगरि सहाबाए किराम जहिड़ो ईमान गिनी थींदा, जे सहाबाए किराम जहिड़ो ईमान हूंदो त ई कामयाब थींदा, त हिदायत मथे हूंदा। इन हंधि
इन आयत में ई पण टकोरो मिले थो जे सहाबा इकराम जहिड़ो ईमान न हूंदो त हिदायत खां ई मारू हूंदा। हर कोई ईमान जो दावो करे थो, ईमान ईमान ईमान। कालत ला अराब आमन्ना कुल लम तुमिनु वलाकिन कुलू असलमना। देहाती आया नबी वटि ऐं उन चयो त आमन असीं ईमान गिनी आयासीं। कालत ला अराब आमन्ना असीं मोमिन आहियूं, ईमान गिनी आयासीं। अलाह नबी ने सब्र कयो ऐं अञा मोमिन न आहियो, पहिरीं मुस्लमान थियो पोइ मोमिन थी जा। तो उन हदीस जिब्रील जे अंदरि पहिरीं इस्लाम पुछी में आयो, पोइ ईमान पुछी में आयो आहे। इस्लाम जा मड़ रुकन भेरा थी वेंदा त पुठियां ईमान। इस्लाम प्रैक्टिकल है, अरकान इस्लाम तौहीद, नमाज, रोज़ो, ज़कात, हज प्रैक्टिकल है। ई जर पूरा थींदा त पुठियां ईमान जी सीढ़ी लगी थी। पैसो कढणु अचे न, नमाज ते सुस्ती, रोज़े में नसाए वञो ऐं हज लाइ बहानो कयूं, पोइ जेको पहले नंबर ते तौहीद रही, तौहीद कमज़ोर। मोमिन हिदायत वारो सहाबा इकराम जे नक्श कदम मथे हलंदो। सहाबा इकराम हिकिड़ी उहा प्यारी जमात, मुक़द्दस गिरोह, ओ अज़ीम हस्तियूं जिन इस्लाम लाइ करे बच्चो बच्चो कुर्बान करे छॾियो। जंहिं इस्लाम लाइ करे हज़ारों किलोमीटर सफ़र कया, इस्लाम जी आबियारी लाइ करे ऐं जिस्म मथे तीर तलवार सठऊं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन जी मोहब्बत तंहिंजी इम्तिहान आई। सहाबा इकराम जो ईमान ॿी अखर में जे, हिकिड़ो आहे कामिल, ॿियो आहे मज़बूत। कामिल एतिरे पूरो कंप्लीट ईमान, कोई गुंजाइश न आहे जे थोरो हुए अधूरो हुए। ॿियो मज़बूत, एतिरे ठोस ईमान। ऐं जेकॾहिं सहाबा इकराम जो ईमान गिनी थींदा तव्हां हिदायत में थी वेंदा। ज़ाती ज़िंदगी, इनफरादी ज़िंदगी, घरेलू ज़िंदगी, हर मोड़ मथे सहाबा इकराम जो ईमान पाण खे यादि रखियो खपे। मज़बूत अने कामिल ईमान, पोइ अल्लाह जे नबीअ से मोहब्बत। इन मोहब्बत जे करे हर तरह जी फर्मा बरदारी, हर तरह जी इताअत अने हर तरह जी कुर्बानी। जंहिंखे जेको वस्तु मिठी हूंदी, प्यारी हूंदी, उहो इंसान उन वस्तु लाइ करे हर तरह जी कुर्बानी ॾींदो। सहाबा इकराम खे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी हिन रूह ज़मीन मथे ॿियो को प्यारो कोन न। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नासि अजमईन। उन्हीं जे कने ते आवाज़ हो, ला युमिनु अहदुकुम, ऐं मोमिन चाराए जे हक़दार न आहियो ऐं उन वक़्त सूदी मोमिन नथा बनी सघो जेसि ताईं आजी मोहब्बत ऐं मिणी खां वधारे आंजे नज़दीक महबूब बणिजी वञा। म्यूं वलदिही, आंजे औलाद थी वधारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत। व वालिदिही, माइतरे खां पण वधारे मोहब्बत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से। वन्नासि अजमईन, ऐं दुनिया जा सारा इंसान उन मिणी जी मोहब्बत हिकिड़े तरफ़, इन्ही थी वधारे मोहब्बत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से तव्हांजो ईमान मुकम्मल थींदो। हिकिड़े साहबी अल्लाह जे नबी से अर्ज़ कयो,
ऐं मूंखे प्यारा आहियो, मुंहिंजे औलाद थी प्यारा आहियो, मुंहिंजे माल थी पण प्यारा आहियो, मुंहिंजे माइतरे थी पण प्यारा आहियो, मणा मुंडा ॾेई ॾिनो, मुंहिंजी जान मूंखे प्यारी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था न, तुरत साहबी चवनि था बग़ैर ताख़ीर जे अल्लाह जा नबी मुंहिंजी जान खां बणाई मूंखे मिठा ने प्यारा आहियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल आन, हाणे तो ईमान कंप्लीट थियो। रुगो ईमान जो दावो कयूं था, मैयत थी वञे अल्लाह मग़फ़िर हई ना मैयत ना, नालो मियां जी मुस्लमान रखी ॾिने, हजामा जो तौर वेठासूं, राशन कार्ड में नालो इस्लामी, तैसे करो आज ईमान कंप्लीट थींदो ना, कुर्बानी ॾियणी पवंदी। पुछा सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोहब्बत में गारे यार के सफ़र जो साथी हिकिड़ा साहबा इकराम अंसारी जंहिं हुनजी मदद कई, कंहिंजी? मुहाजिरनि जी। ॿिया मुहाजिर हबशा जी तरफ़ हिजरत कयूं ऐं मदीने जी तरफ़ हिजरत कयूं। अञा टियों आयो इते जेकड़ो निंढड़ो नालो प्यारो, उहे साहब सुफ़ा जो कुर्बान, उन मड़े कुर्बान करे छॾियो आहे, उन जी ज़िंदगी मथां कुर्बान, उन जो कीअं न हो। रहेला को अहिड़ी डेली भूलीअ न वई, खाधेला उडेला कीअं न, अल्लाह वटि को प्यारा हुआ असाब सुफ़ा। हज़रत अबू हुरैरा फरमाईं था हिकिड़ो ॾींहुं असीं 7 ॼणा कई टके जासीं, बुख जा मारियल 7 ॼणा भेरा हुआसीं। अल्लाह जे नबी 7 असांखे खजूर जूं पीछियूं ॾिने, असां हिकड़ी विरायला थी विया, हिक ॿिए मथे जान निसार तैर मड़े 7वें खीचे में विझी पर 21 जो मेह करे खाई सघियो थे ना। हत्या के जंग जे मौके ते कंहिं रिवायत में आयो 4, कंहिं में आयो 4 खां वधारे, हर कंहिं जे पे पाणी पाणी, हिकिड़े वटि पाणी खणी विया तैर हुन चए हुन मुंहिंजे भाउ खे ॾे, उन पाणी चए जे उते पाणी पको चए मुंहिंजे हुन भाउ खे ॾे। चलो कई रिवायत में 7 जो ज़िक्र आहे, 7 में वटि विया त हुन चए हुन वधारे चए त उॾा पाणी ॾियो। पहिरीं जंहिं पाणी घुरियो हिन वटि ठां पाणी जो आयो, ॾहनि से ॾिठे त मरे, पिन जी जान अल्लाह के सुपुर्द करे चुका है। हिक ॿिए मथे केतिरा निसार हुआ, केतिरा फिदा हुआ, साहबा इकराम जहिड़ो ईमान था गिनी अचो। अबू बकर सिद्दीक़ के मार पई, मां ॾिने ते थोरो खाधो खाई के, मां प्यारे नबी जो आऊं मुंहुं न ॾिसां तेसि ताईं मूंखे कीअं वणे नथो। टेक ॾेई करे कोठे विया, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो ॾिसी करे चए त मड़े मूंखे मार विसरी वई, की असर है मुंहिंजे नाहे, मुंदो आयो ॾियो अल्लाह जे नाम ते। अबू बकर सिद्दीक़ मड़े ॾेई ॾिने, घर पूरो खाली, जिकियो से खड़ी कुर्बान करे ॾिने। हिकिड़ो साहबी जंहिंजो अॼु पण मदीने जे अंदरि खातो खुलियल आहे, पिंड नाहे, उहो उस्मान गनी आहे। उनजो बाग उन वक़्तु सदको कयो वए, उहो बाग अचे पियो अचे पियो अचे पियो, अॼु सूदी अचे पियो। केतिरा यादि हुआ इस्लाम खे अॻियां वधाए लाइ करे, अल्लाह जो दीन अॻियां वधाए लाइ करे, अल्लाह जी तौहीद ॿिए ते पुॼाए लाइ करे, क़ौम खे सुधारे लाइ करे, शिरक अने बिदात जे ख़िलाफ़ ॾींहुं राति उन जी महिनत ऐं क़ुर्बानी केतिरी अज़ीम हुई। मुहाजिर मड़े मके में लुटाए करे मदीने में निहथा पुगा, बेसरो सामान पुगा, त मदीने वारे खे आफ़रीन जंहिं वटि जेतिरो हो उन मां अधु विराए ॾिने, बाग वारे बाग विराए ॾिने। मकान जंहिंजो मकान से ही छिती वारा न हुआ, खजूर जे फड़नि से बनल कचा ॾेला हुआ, विचा पर्दो लॻाए ॾिने, ही मुंहिंजा भाउ आऊं तोखे ॾियां थो। सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि विरासत सवा भाउ
तंहिंजो हुकुम अची वियो, इन जे अंदरि मुआख़ात थिए कि ही तुंहिंजा भाउ अने उन निभाई। ऐं साहबा इकराम जहिड़ो ईमान गिनी अचींदा त ऐं हिदायत मथे हूंदा। उन हर तरह जी कुर्बानी ॾिनो। हिकिड़ो हथु कटिजी वियो, झंडो ॿिए हथ में खणी लाथे, ॿियो हथु कटिजी वियो, झंडो इस्लाम जो अलम सीने से लॻाए पण झुकण न ॾिने। हिकिड़े जो ही हथु ॾिठे में आयो त हथु सॼो तीरे से सड़ी वियो हो। ऐं साहबा इकराम जहिड़ो ईमान गिनी थींदा त कामयाब थी। ही तोखे थियो कोन। ओहद जे मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं जेतिरा तीर आया थे, मड़े मूं हिन हथ ते रोकिया थे। लका हथ ॾुखा जे हिकिड़ो ॿ लॻे तंहिं भेरो ॾका छॾे न कुर्बान मुंहिंजी जान थी पर महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो ईमान गिनी अचो। वमन युशाक़िक़ि रसूल मिन बाद मा तबय्यन लहु हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन। मोमिनीन जे रस्ते खे छॾे थो, अल्लाह जे रस्ते खे छॾे थो, मोमिनीन जे रस्ते खे छॾे थो त हू को हिदायत मथे न आई। मोमिनीन साहबा इकराम मुहम्मद रसूलुल्लाह वल्लदीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी पिंड में रहम दिल ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ जेको आहे उन लाइ करे सख़्त ऐं उन जी निशानी रोडनि ते वेही गेम किन खेलंदा, बल्कि तराहुम रुकअन सुजदन, को रुकुए में हूंदा, को सजदे में हूंदा, यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना, अल्लाह ताला जे फज़ल के ऐं अल्लाह जी ख़ुशनुदीअ खे तलाश कंदा पिया। बरादरान इस्लाम, साहबा इकराम नुफूस कुदसी या मुहाजिर इन्ही जो अलग मौजू है। अंसार उन लाइ करे अलॻि जुमे जो थींदो, असहाब सुफ़ा उन लाइ करे अलॻि। ऐं पोइ बैत रिज़वान वारा केॾा वेंदा जे हबशा जी तरफ़ हिजरत कई इस्लाम लाइ करे। अल्लाह उन खे सनद ॾिने जे अल्लाह राज़ी थियो त उन कुर्बानियूं ऐं अल्लाह जे दीन लाइ एतिरो जो ॾिनो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ भोग एतिरो जो ॾिनो। तॾहिं अल्लाह ताला पिन जी सनद नाज़िल कयईं जे ईमान कंप्लीट आहे। अने इन्ही जो ईमान जेको रहियो अहिड़ो जी ईमान ऐं गिनी अचो त हिदायत मथे हूंदा। मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू। पूरे मके वारे ठुकरायो कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातो रात पूरो बैतुल मुक़द्दस पुॼे ऐं अर्श तां वरी अचे, आसमान जो सैर करे। अबू बकर सिद्दीक़ सोए च नबी चए, ॿिए साहबी चए हो मूं सो, चाहे हू चए तो सच चए तो। सिधो हलियो आयो उन मजलिस में जंहिंमें मड़ वेठा हुआ। नबी रात जो आई बैतुल मुक़द्दस विया हुआ, ही वाक़ियो आंजो आहे। नबी चए जी मुंहिंजो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान तंहिंजी तस्दीक, प्यारे नबीअ जे फरमान जी तस्दीक ऐं सचाई अबू बकर सिद्दीक़ करे थो जे बेशक नबी जी चए त ही सच आहे न राति वियो ऐं हुनखे मञा थो, भले आवरो अकिल मञे की न मञे। हुन टाणे जूं सिद्दीक़ थियो, को फारूक थियो, को गनी थियो, को अली मुर्तज़ा थियो, को अशरा मुबशरा थिया, को उहद वारा थिया, को बदरी थिया, को हुनैन वारा थिया, को बैत उक़बा वारा थिया, बैत रिज़वान वारा थिया, को सुलह हुदैबिया वारा थिया। उन जे ईमान जहिड़ो ऐं ईमान गिनी थींदा ताईं कामयाब थींदा, ताईं हिदायत मथे रहंदा। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।